औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी काइनात के पैदा कयो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों SST प्रिपरेशन के हवाले से जेका सब्जेक्ट वाइज सीक्वेंस हले पई उन में अॼु आउं सिंधी MCQs पार्ट 8 जेको आहे पार्ट 8 पार्ट जेको आहे खणी आयो आहियां। वीडियो के अंत ॾिसियो। जेके दोस्त SST की तैयारी करे रहा आहिनि SST जी जेको आहे टेस्ट की डेट अनाउंस थी वई है। 2 तारीख़ खां जेको आहे टेस्ट स्टार्ट है। तो बेस्ट ऑफ लक उन दोस्तन लाइ जेके टेस्ट की तैयारी करे रहा आहिनि। जिन टेस्ट पहिरीं है उन लाइ बेस्ट ऑफ लक। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाब कंदो इंशाअल्लाह। वीडियो के अंदर ॾिसियो ऐं उहे दोस्त जेके मुझे चैनल पे नवा आहिनि उन दोस्तन के गुजारिश है तो मुझे चैनल के लाइक करो, कमेंट्स करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन पे ज़रूर क्लिक करो तो जी सब खां पहिरीं मुझे वीडियो तव्हां तक पहुचे। थैंक यू। क्वेश्चन नंबर फर्स्ट है बुरदो सिंधी जे किताब बूंदू बस न कन। बुरदो सिंधी जो किताब है बूंदू बस न कन जो माग कंहिं लिखियो है। जो सही ऑप्शन है ऑप्शन बी इमदाद हुसैनी लिखियो है। ऑप्शन बी इमदाद हुसैनी। उनका नंबर 2 क्वेश्चन है PhD सिंधी गज़ल कंहिंजी है। PhD सिंधी गज़ल कंहिंजी लिखियल है। इनजो सही जवाब है ऑप्शन बी डॉक्टर अर्जन शाद। डॉक्टर अर्जन शाद जी जेको है PhD गज़ल लिखियल है। उनका क्वेश्चन नंबर 3 है अब्दुल वाहिद RSS जो किताब अब्दुल वाहिद RSS जो किताब सच वॾो ॾोहारी कंहिं जो लिखियल है। कंहिं ते लिखियल है। सच वॾो ॾोहारी कंहिं ते लिखियल है। जो सही जवाब है ऑप्शन सी मखदूम बिलावल ते लिखियल है। सच वॾो ॾोहारी मखदूम बिलावल ते लिखियल है। अच्छा उनका क्वेश्चन नंबर 4 है सिंध में ॿियो शमसुल उलमा जो लक़ब कंहिंखे मिलियो। सिंध में ॿियो शमसुल उलमा जो लक़ब कंहिंखे मिलियो। इन सही जवाब है ऑप्शन बी डॉक्टर अल्लामा दाऊद पोटो। उनका क्वेश्चन नंबर 5 है मशहूर मजमून पल्लो जो लेखक है। मशहूर मजमून पल्लो कंहिंजो लिखियल है। इन जो सही ऑप्शन है ऑप्शन ए परमानंद मेवाराम जो लिखियल है। परमानंद मेवाराम। अच्छा उनका है क्वेश्चन नंबर 6 सिंधी अदबी संगत कॾहिं रजिस्टर्ड कराई वई। सिंधी अदबी संगत कॾहिं रजिस्टर कराई वई। जो सही जवाब है ऑप्शन बी 1965 1965 में जेको है सिंधी अदबी संगत रजिस्टर्ड कराई वई। क्लियर। अॻिते हलूं था। मेरा सवाल है सवाल नंबर 7 डॉक्टर कासिम बुघियो जी पहिरीं कहानी कहिड़ी है। डॉक्टर कासिम बुघियो जी पहिरीं कहानी कहिड़ी है। तो इनजो सही जवाब है ऑप्शन ए गंधर्व। मेरा क्वेश्चन नंबर 8 है नाविल जोगी जो लेखक है। नाविल जोगी जो लेखक केर है। जोगी नाविल कें लिखियो है। इनजो सही जवाब है ऑप्शन बी गुलाम नबी मुगल। गुलाम नबी मुगल जेको है नाविल जोगी लिखियो है। अच्छा उनका है क्वेश्चन नंबर 9 है नाविल जासूसी जो लेखक है। जासूसी नाविल कें लिखियो है। तो इनजो सही जवाब है ऑप्शन जी बेरोमल मेहरचंद आडवाणी। नाविल जोगी जेको लिखियो है वो लिखियो है गुलाम नबी मुगल। नाविल जासूसी जेको लिखियो है वो लिखियो है बेरुमल आडवाणी। अच्छा उनका क्वेश्चन नंबर 10 है तालिबुल मौला जो किताब छप्पर में छड़ियूं कहिड़ी सिंफ ते आहे। छप्पर में छड़ियूं कहिड़ी सिंफ ते आहे। हाँ इनमें जेके 2 सवाल है। को छप्पर में छड़ियूं किताब कंहिंजो लिखियल है वो है तालिबुल मौला जो लिखियल। ठीक है। ॿियो इहो किताब जेको आहे कहिड़ी सिंफ ते आहे। तो इनजो सही जवाब है ऑप्शन सी इहो काफ़ी ते आहे। क्लियर।
उनखां पोइ क्वेश्चन नंबर 11 आहे बेगम ज़ीनत चन्ना जो जनम कहिड़े शहर में थियो। बेगम ज़ीनत चन्ना जो जनम कहिड़े शहर में थियो। पंहिंजो सही जवाब आहे ऑप्शन बी सेवन में। ऑप्शन बी सेवन में जेको आहे बेगम ज़ीनत चन्ना जो जनम थियो। इन जे बारे में कुछ एक्स्ट्रा नॉलेज त बेगम ज़ीनत चन्ना जेको आहे 4 जनवरी 1919 ईस्वी में पैदा थी। कॾहिं पैदा थी? 4 जनवरी 1919 में पैदा थी। किथे थी? सेवा शही में। इन लिखण जी शुरूआत जेका कई हुई उहा शबनम नाले अख़बार ऐं रिसालनि में मज़मून जेको आहे लिखिया हुअसि। जेका लिखण जी शुरूआत कई उहा अख़बार ऐं रिसालनि में मज़मून लिखी हुई। महावार सिंधी रिसालो जेको ईंदो मारी जी एडिटर बि रही चुकी आहे। असांजो सवाल अची सघे थो त महावार सिंधी रिसाले मारी जी एडिटर केरु हुई? त उहा हुई बेगम ज़ीनत चन्ना। हिन जो जेको मशहूर जेके कहाणी हुई, मशहूर कहाणी रांदीको ऐं नई ज़िंदगी जेका कहाणी तमामु घणी मशहूर थी, जेका अप्रैल 1956 में छपजी हुई ऐं हिन जेका वफ़ात कई 12 जुलाई 1974 ईस्वी ते वफ़ात कई। हिकिड़ो ही क्वेश्चन तमामु ज़रूरी आहे। रांदीको नई ज़िंदगी कहाणी जी मशहूर आहे। रांदीको ऐं नई ज़िंदगी कहाणी कंहिंजी लिखियल आहे? इहो क्वेश्चन अची सघे थो पेपर में। इहा बेगम ज़ीनत चन्ना जी लिखियल आहे। ॿियो त महावार सिंधी रिसाले जी एडिटर केरु हुई? उहा बि बेगम ज़ीनत चन्ना हुई। वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन। ही हुई असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? फीडबैक ज़रूरु ॾींदा। मिलूं था अॻे वीडियो में। ओके, अल्लाह हाफिज़, टेक केयर।